मिठी में सिंधी अदबी संगत मिठी बारां सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ नसीर कुंभार जी अॻवानीअ में सादिक फ़कीर चौक खां कश्मीर चौक ताईं रैली कढी वई। केनाल समूरा नामंज़ूर ऐं नवां 6 केनाल ठाहिण जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर जे नारनि जी सख़्त नारेबाज़ी शागिर्दनि सहाफ़िन समेत शहरनि मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़नि शिरकत कई। इहो मुतालबो कयो वियो त सिंधु असांजो साह आहे, असां पंहिंजे दरिया मां केनाल ठाहिण जी परे ॻाल्हि आहे, असां पंहिंजे सिंधी दरिया मां बुक पाणी जो बि कंहिंखे खणण न ॾींदासीं। सिंधु दरिया ते केनाल जे मंसूबनि जी समरी खे रद्द करे केनाल कढण वारो मंसूबो ख़त्म कयो वञे। वफ़ाक़ खां मुतालबो कयूं था त केनाल जी अॾावतुनि जो फौरन कमु बंदि कयो वञे। केनाल नामंज़ूर, सिंधु दरिया ते धाड़ो नामंज़ूर। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।